मुख न मो यमन के नान सोना सांव मुख न मोड़ी खमोन लगी होई प्रीत जानी तू ना तोड़ी बेबी सोना सांव मुख न मो मुझो घर थो टूटे सो आओ माठ कंदेसा तुंहिंजो घर तो टूटे न वञी को राज़ो घुराए मुंहिंजे बूंगे खे को अची ॿाहिरि ॾिनी अथई आई मुई काणी तोखे शर्म नथो अचे मुई शल सड़ी मरी आई मुई शल वाई सुर में वटजी मरी तू मुंह कुॼा कयो बच्चू चरियो त पंहिंजी मर्ज़ीअ सां मूं लाइ वॻो वठी आयो आहे छा वॻो छाजो वॻो नूर में ठेसो मुंह कोन आंदो आहे कहाणी हाणे थी सॼा ॿधाई हेलो जी मौलाना साहब आई कीअं ॻाल्हि कई अथव फ़ाइदा जी शादी आ साईं पोइ पाण ॿई छा कयूं जो मुंहिंजो मुंहुं कारो कर मां तुंहिंजो मुंहुं कारो मौलाना रात फोन के महीना खे खैर थोयो जुम्मे जे रात असां मौलविन ॾे फोन न कंदा कयो छो त जुम्मे रात असांजो पाणीअ जो वारो हूंदो चौकण खे ख़बर आहे न 8 ॾींहं साईं ॻोठ विया 12 बजे फोन कंदा हलो साईं किथे माशाल्लाह वडेरा तैयार लगो भई आज केडा वनी यार हैदराबाद में फायजा जो वलीमो आ सोचम बियो तो कुछ कोन पयो भला भत त खाई अचां माशात सिंगर फायजा अली सुठिया किनिया सुठिया किनिया सुठिया किनिया माशात भला सुठिया है किनिया मुखे पादर छो तो आणी ओका भेणा यार सोचा पियो को एड़ो कारोबार करया करोड़ रुपए में कारोबार करया सर इतना पैसा कितना आनी में यार ये तो सोचा पियो इतना पैसा कितना आया माइटन ते इल्जाम वजायो आ मुखे पंहिंजी ज़ाल पिनायो आ 5000 जो मेकअप ताईं वठरायो आ मुखे पंहिंजी ज़ाल पिनायो आ यार फायजा अली पोड़े सां शादी करे असां ला त नचो ठाहे छॾियो छो वडा वरी छा थियो यारू मुंहिंजे कुकड़ जा बादाम पिया हुआ ॾाढो मूं वारो सुबुह जो खाई निकिरी वियो आहे घरां चए थो रूबी अली सां शादी थो करियां नंबर मुझो रखाओ निकाह पढ़ाईंदो या केर शादी करे त पोइ ॿुधाइजी पोइ ही हमरा छा कंदो आहे ऐं निकाह टोड़ाईंदो आहियां पोइ नंबर कम वारो आहे इन जो तूं त सिर विञाणीअ पोयां आई मुर्शिद साईं मुंहिंजी घरवारी पेके रुसी वई आहे चाचा घबराए न ॾींहं ॿिनि में वापस अची वेंदी मां तोखे ताईज़ लिखी ॾियां थो मुर्शिद साईं घर अचण जो तावीज़ न ॾे अहिड़ो तावीज़ ॾे जी हमेशा अचे ई न अरे सुनती हो नहीं मैं तो बहरी हूँ मेरा बाप बहरा था मेरी माँ बहरी थी मेरा तो पूरा खानदान ही बहरा है ना सुनाई तो बस तुम्हारे घर वालों को देता है जो मैं बोलती हूँ वो भी सुन लेते हैं जो मैं नहीं बोलती वो भी सुन लेते हैं और तो और वो तुम्हारी 200 साल की अम्मा हर वो बात सुन लेती है जो मैंने कही ही नहीं होती और तो और यहाँ तक कि तुम्हारे घर का कुत्ता भी सुनता है लेकिन मुझे और मेरे खानदान को नहीं सुनाई देता है ना ये फौजी जी ज़ाला फौजी वेचारो 4 सालन खां पोइ घर आयो अब ओ खट ते अठियो वेठो टिमकाई ही मुसले ते अल्लाह वितर पर जान छॾे ड्यूटीअ ते चढ़ो नालो छा थई व्हाट्सएप पीउ जो नालो फेसबुक ॾाॾे जो नालो टिकटॉक रहो किथे था मोबाइल में छोरा खानदान या सोशल मीडिया है